अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है कोट लखपत जो कैदी जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो किस्त बी भांगे बेला महाग। रसूल बख्श पली जे बाबति दानिशरनि जे अक्सरियत जी राय आहे त हू बुनियादी तरह हिकु तमामु वॾो अदीब आहे। पोइ घणो साॻिए वक़्तु हिकु चोटीअ जो वकील, नक़ाद, सियासतदान, दानिश्वर, अकाबर बि आहे। शेख अयाज़ साहिवाल जेल जे डायरीअ में लिखे थो त जेकॾहिं पली जो कुझु वधीक वक़्तु वकालत खे ॾिए हा त सुप्रीम कोर्ट जे चोटीअ जे वकीलनि मां हिकु हुजे हा। संधी ज़ात हंजनि जे महाग में सिंध जो हिकु ॿियो अकाबर ऐं दानिश्वर मोहम्मद इब्राहिम जोयो रूसी लेखक तुर्गनेव जे हवाले सां रक़म तराज़ आहे त शहर जी दुनिया में असीं बि पंहिंजी तवारीख़ जे दौर में हिकु अहिड़ो पंहिंजो मोहसिन रखूं था, लतीफ़, जेको हिकु ई सॻोरो शख़्स असांजो पूरो तर्जुमान हो। पर असांजे नसर जी दुनिया अञा अहिड़नि ई रुगो कुझु कुझु तर्जुमाननि सां आबाद आहे। उनखे अञा कंहिं पूरे दौर जो तर्जुमान न मिलियो आहे। असांजे हिन रहनुमाई अदीब ऐं नक़ाद साथीअ रसूल बख्श पली जे में उहा ॾात ऐं ॾांहुं हुआ जो हू अदब जी नसरी सिन्फ़ में पंहिंजे दौर जो पूरो तर्जुमान बणिजी सघे हा। पर अफ़सोस हिन जी सियासी मसरूफ़ियतुनि हिन खे उहा फ़ुर्सत न ॾिनी। सिंध जे मथे क़दावर शख़्सियतुनि तरफ़ां पली जे साहब जी सलाहियतुनि जी मञता पली जे साहब लाइ हिकु वॾो एज़ाज़ आहे। पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त वॾो अदीब या ज़बरदस्त वकील या नक़ाद या मुदब्बिर या अकाबर या अज़ीम सियासतदान हुअण जे बावजूदि पली जो बुनियादी बल्कि फितरी तरह हिकु वॾो इनक़िलाबी आहे। पली जो साहब मुख़्तलिफ़ ग़िलाफ़नि, खोलनि, परतनि या छिलकनि जो ठहियलु आहे। वकालत वारो खोल, तनक़ीद वारो परत, अकाबरीअ वारो ग़िलाफ़, अदीब वारो पिड़, सहाफ़त वारो छिलको, उहे सभु परत ऐं छिलका धार कबा त अंदरां निज इनक़िलाब वारो गुदो निकिरंदो। असली पली जो उहो इनक़िलाब आहे। पली जे साहब खे लेनिन, माओ, होचीमू ऐं लीदवान जो तसलसुल सम्झंदो आहियां ऐं खेसि क़ाइदे इनक़िलाब चवंदो आहियां। उन ॾिस में पाण खे अकेलो नथो सम्झां। मौजूदा दौर जो तर्जुमान शाइर शेख अयाज़ पंहिंजे साहिवाल जेल जे डायरीअ में लिखे थो त पली जे में हिकु अज़ीम इनक़िलाबी थियण जा सभु इम्कान आहिनि। जे हालात हिन जो साथ ॾिनूं त हू कंहिं वक़्तु सिंध जो होचीमू थी वेंदो। वकालत, तनक़ीद या अदब या फ़िक्र या अकाबरी या माॻई सियासत ख़ुदि मंज़िल न आहिनि, पर दग ते पहुचण जो वसीलो आहिनि ऐं उहा मंज़िल बिलाशक इनक़िलाब आहे। माउ चयो हो त जॾहिं सियासत बीही रहंदी आहे तॾहिं उनखे ॿीहर हलाइण लाइ जंग लॻंदी आहे, यानी जंग सियासत खे हलाइण जो हिकु वसीलो आहे। साॻी तरह मथियूं जेके बि सिन्फ़ूं आहिनि पली जो साहब उन्हनि खे कंहिं माहिर टेक्नीशियन वांगुरु पंहिंजी मंज़िल ते पहुचण लाइ कमाल होशियारीअ सां बतौर वसीलनि जे इस्तेमालु कंदो रहियो आहे। अहिड़ी रीति हिन साबित कयो आहे त हू न सिर्फ़ु हिकु वॾो नज़रियादान आहे, पर हिकमत अमलीअ जो बादशाह पिणु। जेतोणीकि मंज़िल अॼु बि खांसि ओतिरो ई दूर नज़र अचे थी जेतिरो 20 साल अॻु हुई, बल्कि सिंध ऐं सिंधी पाण घणो पोइते विया आहिनि। साईं GM सैद मार्च 1993 ईस्वी वारी काविश अख़बार जी मैगज़ीन में हिकु इंटरव्यू में चवे थो सिंध मां मुहाजर मसइलो अलाह हल कंदो। उहे मुहाजर सिंधियुनि खे खाई वञनि हा, ख़ुदा मौजो कयो जो उहे पाण में विढ़ी पिया, न त पहिरियां सिंधियुनि खे मारे मारे साणू करे विधो हुयनि। साईं जे उन्हनि ख़्यालनि जे अॻिते हली छंड छाण कंदुसि। इनक़िलाब ऐं इनक़िलाबीअ जी ॻाल्हि निकिती आहे त ॿुधाईंदो हलां त पुराणे फ़रसूदा निज़ाम खे ख़तमु करे उन जी जाइ ते संदसि कुख मां उभरंदड़ निज़ाम क़ाइमु करण खे इनक़िलाब चइजे थो। पली जो साहब नऊं नियापो जे इंटरव्यू में चवे थो त जाइ ॼम खां संदसि उहा पॉलिसी ऐं मक़सदु रहियो आहे त पुराणी दुनिया ड्राहियो, शानदार नई दुनिया ठाहियो। शुरू में पली जो साहब रुगो बैनुल अक़वामी इनक़िलाब ॾांहुं मुतवजो, पर पोइ हू नेठि सिंध ॾांहुं वरियो। साॻे इंटरव्यू में हू अॻिते हली चवे थो 1947 ईस्वीअ खां वठी मुंहिंजो गोल तरक़ी पसंदी रहियो आहे ऐं उहो बैनुल अक़वामियत जे हवाले सां आहे। मूंखे क़ौमियत जी ॻाल्हि बाद में सम्झ में आई। शुरू में आउं क़ौमियत वारे मामले में वाज़िह न हुउसि। दरअसल उन इहे शुरू वारे दौर में मूंखे उहा ख़बर ई कोन हुई त सिंधी माण्हू बि को मज़लूम आहिनि। सिंध जी ॻाल्हि सम्झण लाइ मूंखे सॼी बैनुल अक़वामियत जी ॻाल्हि सम्झणी पई। पोइ वरी लेनिन जो मज़मून क़ौमुनि जी ख़ुदि इख़्तियारीअ वारो हक़ु पढ़ियोसीं ऐं ॻाल्हि सम्झ में आई। सुबुह थींदो में सिंधी क़ौम ऐं उन जी मज़लूमियत जी भरपूर नमूने ॻाल्हि कयल आहे। क़ौमी ऐं तबक़ाती जिदोजहद खे गॾु हलाइण वारी ॻाल्हि मूं 1947 ईस्वीअ खां ई करणु शुरू कई हुई।
मतिलबु त हिन महाग में जिते आउं इनक़िलाब जो ज़िक्र कयां थो उहो सिंध जे क़ौमी ऐं तबक़ाती जिदोजहद जे हवाले सां कयां थो। माना वारा पढ़ंदड़ ॾिसंदा त अंधा ऊंधा वेझ हुजे या संधी ज़ात हंजन, पसी ॻाढ़ा गुल हुजे या बख़्तावर, सुबुह थींदो हुजे या तहरीक रिसालो, वोटरनि जे लिस्टुनि जो मामिलो हुजे या ज़मीनुनि जे नीलाम वारो मसइलो, बज़्म सूफ़िया सिंध हुजे या मुतहिदा महाज़ सिंधी शामूं हुजनि या लतीफ़ डे या ॿिया जलसा, लॉन्ग मार्च हुजे या शॉर्ट मार्च, उन्हनि सभिनी जे पोयां हिकिड़ो ई मक़सदु नज़र ईंदो, सिंध जी क़ौमी ऐं तबक़ाती निजात। जॾहिं आउं पलीजे साहब खे लेनिन या माऊ या होचीमू जो तसलसल चवां थो त उहा दावा आउं संजीदगीअ सां कयां थो। मूंखे यकीन आहे त जेॾे पाए जा उहे लीडर हुआ ओतिरे ई दर्जे जो असांजो हीउ लीडर रसूल बख़्श पलीजो बि आहे। हाणे सुवाल उहो थो पैदा थिए त जेकॾहिं पलीजो साहिबु एॾे ई वॾे दबंग शख़्सियत आहे त सिंध जो मसइलो छो नथो हल थिए ऐं हेॾी वॾी हस्ती हुअण जे बावजूदि पलीजो साहिबु पंहिंजे मक़सद में कामयाबु छो न वियो आहे, जॾहिं त मथियुनि हस्तियुनि जे साम्हूं बज़ाहिर सिंध खां बि वधीक अहिंजा मसइला हुआ जेके हिननि नेठि हल कया ऐं पंहिंजी पंहिंजी अवाम खे कामयाबीअ सां हमकिनार कयऊं। उन सवाल जो जवाबु हीअ आहे त जेतिरी शख़्सियत पलीजे साहिब जी वॾी आहे ओतिरी गंभीर सिंध जो मसइलो बि आहे। हिकु दफ़ो पलीजे साहिब या संदसि गिरफ़्तारीअ खां थोरो अॻु शाहनवाज़ जूणे सां मिलण नाराज़ जेल ते वियासीं। पलीजे साहिब जूणे साहिब तोड़े जेल जे कन ॿियनि बांदियुनि लाइ कुझु सामान वरितो। उन दौरान मुंहिंजी हिन सां मुख़्तसिर गुफ़्तगू थी। गुफ़्तगू जो मौज़ू हुआ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फाही ॾींदा या न, मौजूदा हालतुनि में पलीजे साहिब खे पब्लिकली हुकूमत ख़िलाफ़ तक़रीरूं करणु घुरिजनि या न। पोइ मूं चयो सिंध जी निजात जो मसइलो दुनिया जो ॾुखिए में ॾुखियो मसइलो आहे। हिन चयो त न, ॾुखिए में ॾुखियो मसइलो फ़लस्तीन जो आहे, छो जो हुननि खे ॾेह नेकाली मिली आहे, उन्हनि खां पंहिंजी धरती बि खसिजी वई आहे ऐं हू धारियुनि जे धरतीअ तां पंहिंजी तहरीक हलाए रहिया आहिनि जेका हिकु वॾी मोहताजी आहे। जॾहिं त सिंधियुनि खे घटि में घटि पंहिंजो वतन त आहे ऐं अहिड़ी तरह खेनि पंहिंजी कंहिं बि क़िस्म जी तहरीक हलाइण लाइ पंहिंजो हिकु बेस ऐं बुनियादु आहे। पलीजो साहिबु पंहिंजे तजिए में ज़रूरु सही हूंदो, छो जो बिलाशक हू दुनिया जी चोटीअ जे अकाबरनि मां हिकु आहे, पर आउं वरी बि उहो चवण खां न मुड़ंदुसि त सिंध जो मसइलो जेकॾहिं फ़लस्तीन खां वधीक गंभीर न आहे त घटि बि कोन्हे। न रूसियुनि न चीनियुनि ऐं न ई वियतनामियुनि खे उहे मसइला दरपेश हुआ जेके सिंध खे आहिनि। मसलन उते कंहिं बि मुल्क में 40-45 सालनि खां धारियनि या मुहाजरनि जा काफ़िला वारिद थींदा न रहिया। नई मुल्की फ़ौज में अक्सरियत हिकु वॾे सूबे जी हुई, न ई उते मक़ामी ॿोलीअ खे ख़तमु करण जो मसइलो हो, न ई सकाफ़त जे ख़ात्मे जो डपु, न दुनिया जी करप्ट तरीन ऐं बदनुआन कामोरा शाहीअ सां संदन वास्तो पियो हो, ऐं न ई वरी गद्दार जागीरदारनि वॾेरनि ऐं पीरनि जी लोध संदन अवाम मथां मुसलत हुई। न गादियूं हुयूं न गादी नशीन, उहे सभु जिन्सूं सिंध जे मुक़दर में आयूं आहिनि। नई सिंध वांगुरु हू दुनिया जी तहरीकुनि खां कटियल हुआ, न ई उते हिक ॿिए जी टंग छिकींदड़ लीडरनि जी हिकु फ़ौज हुई, न संदन मुल्क दुनिया भर जे लोधियलनि लाइ यतीम खाना बणियल हुआ, न ई वरी उते जो ख़ितो टेरनि मुख़्तलिफ़ तहरीकुनि लाइ मुनासिब हो जीअं सिंध जो आहे, न ई विख विख ते छावणियूं ठहियल हुयूं जीअं सिंध में आहिनि। मतिलबु त सिंध खे मथियनि मुल्कनि जे मुक़ाबले में का बि एडवांटेज या सहूलियत मिलियल कान्हे। अहिड़ी मनफ़ी ऐं दिलि शिकस्तो कंदड़ हालतुनि में पलीजे साहिब 30 सालनि ताईं वेढ़ कई आहे ऐं ओभारो हलियो आहे ऐं माण्हू घटि में घटि निजात ऐं इनक़िलाब जी ॻाल्हि सम्झण लॻा आहिनि। उहा संदसि हिकु वॾी कामयाबी आहे। पलीजे साहिब जे वेरियुनि सदाईं ॿिनि महाज़नि तां खेसि चिथण जी कोशिशि कई आहे। अवल त पलीजे साहिब खे अज़ल खां मुहाजरनि जो दुश्मन करार ॾेई इल्ज़ाम हयो वेंदो आहे त हू सिंधियुनि जी कंहिं बि इतिहाद में मुहाजरनि खे शामिलु थियण जी मुखालफ़त थो करे ऐं अहिड़ी तरह सिंधियुनि ऐं मुहाजरनि जी इतिहाद में रोड़ो अटकाए अणसिधीअ तरह पंजाबी साम्राज्य खे फ़ाइदो थो रसाए। संदन ख़्याल में सिंधी अकेले सिर्फ़ु पंजाबी साम्राज्य सां टकर नथा खाई सघनि, उन जे करे हू फ़क़ति ऐं फ़क़ति मुहाजरनि जी मदद ऐं सहायता सां पंहिंजो मक़सदु माणे सघनि था। तंहिंजे करे मुहाजरनि सां दोस्ती करणु लाज़िम आहे। पलीजे साहिब ते ॿियो इल्ज़ाम उहो हयो वेंदो हो त हू आल पाकिस्तान लेवल जी सियासत थो करे ऐं जीअं त सिंध ऐं पाकिस्तान जा मुफ़ाद मुतज़ाद आहिनि, तंहिंजे करे
हू ईअं करण सां सिंध जे मफ़ादनि तां हथु खणी सिंध जो गद्दार बणिजी चुको आहे। इहो इल्ज़ाम हणंदड़ ख़ुदि हाणे पलीजे साहिब जा पोइलॻ थी चुका आहिनि ऐं ख़ुदि मुल्की सियासत पिया कनि। जून जुलाई 1987 ईस्वीअ जे माहवार नऊं नियापो में पलीजे साहिब चवे थो त मूं 1973 ईस्वीअ में हिकु मज़मून सिंधी आवाम जो वतन दोस्त इनक़िलाबी नज़रियो लिखियो। उन में मूं ॼाणायो हो त असीं सिंधी माण्हू मुहाजिर ऐं पंजाबी आवाम जा हरगिज़ मुख़ालिफ़ न आहियूं। असीं उन्हनि सां ताउन रुगो उन ई करे नथा करे सघूं जो अहिड़ा माण्हू असांखे उन जे लाइक़ु ई नथा सम्झनि जो असां सां ताउन कनि। जेकॾहिं अहिड़ा माण्हू थिया त पोइ यकीननि ताउन कंदासूं। असीं मुहाजिरनि ऐं पंजाबियुनि जे ख़िलाफ़ु न आहियूं। असीं उन्हनि सां भाइपी चाहियूं था। असांजो ईमान आहे त असांजा जेके बि तज़ाद आहिनि से आर्ज़ी आहिनि, दाइमी कोन्हनि। दाइमी तरह सभिनी क़ौमुनि जे माण्हुनि ऐं महिनतकश खे पाण में इतिहादु करिणो पवंदो ऐं उहो ज़रूरु थींदो। पर फ़िलहालु अॼोकी स्टेज ते असीं पंहिंजे मुहाजिर ऐं पंजाबी दोस्तनि मां कंहिं हक़ीक़ी इतिहाद जो तवक़ो नथा रखूं, छो जो हालतूं असांखे हक़ीक़त पसंदीअ जे लिहाज़ खां अहिड़ी इजाज़त नथियूं ॾियनि। अफ़सोसनाक ॻाल्हि उहा आहे त मथियां ॿई इल्ज़ाम उन्हनि शख़्सियतुनि तरफ़ां हयां था वञनि जन जो हुबुल वतनीअ जे लिहाज़ खां ख़ुदि जो रिकॉर्ड बि साफ़ न आहे। मरहूम भुट्टे ऐं पलीजे साहिब में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। पलीजे साहिब खे आल पाकिस्तान लेवल जो सियासतदान चई मरहूम भुट्टे सां भेटे सिंध जो गद्दार करार ॾियणु सही न आहे। मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टे इक़्तिदार में अचण खां अॻु में ऐं वन यूनिट टुटण खां कुझु ॾींहं पहिरीं सिंध यूनिवर्सिटीअ जे प्लेटफॉर्म तां वरजाए वॾे वाक़े प्रेस वारनि जो ध्यानु छिकाईंदे चयो हो त आउं पंजाब सां गद्दारी नथो करे सघां। वरी ॿुधो, आउं पंजाब सां गद्दारी नथो करे सघां। उहो भुट्टो साहिबु हो, न कि पलीजो साहिबु। पलीजे साहिबु कॾहिं बि ईअं न चयो आहे त आउं पंजाब सां गद्दारी नथो करे सघां, पर उल्टो संदसि तहरीरुनि ऐं तक़रीरुनि मां उहो साफ़ ज़ाहिर आहे त छा बि थी पवे आउं सिंध सां गद्दारी नथो करे सघां। उहो आहे बुनियादी तरह मरहूम भुट्टे ऐं पलीजे साहिब में फ़र्क़ु जेको साफ़ ज़ाहिर आहे। पलीजे साहिब जा पंजाबियुनि या मुहाजिरनि सां इतिहाद क़ाइमु करण बाबति नऊं नियापो में छपियल ख़्याल मथे अची चुका आहिनि। उन्हनि खे वरजाइण जी ज़रूरत नथो पायां। अलबत्ता पलीजो साहिबु सदाईं सिंधियुनि जे सचे इतिहाद ऐं ॿधी लाइ पाण पतोड़ींदो रहियो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त जन साहिबनि सदाईं निज सिंधी माण्हुनि जे इतिहाद जे बजाए सिंधियुनि ऐं ग़ैर सिंधियुनि जे इतिहाद खे तरजीह ॾिनी आहे। उन्हनि सां न कॾहिं पलीजे साहिबु कंप्रोमाइज़ कयो आहे, न ई हिननि पलीजे साहिब सां पलीजे साहिब खे इतिहाद जी अहमियत जी ख़बर आहे। खेसि मालूम आहे त हिकु काठीअ खे भञणु सवलो आहे, पर काठियुनि जी गठड़ीअ खे भञणु ॾुखियो मामिलो आहे। 1967 ईस्वी धारे पलीजे साहिबु हफ़ीज़ कुरैशीअ ऐं मूं गॾिजी साईं GM सैद सां मुलाक़ातूं कयूं। 4 मार्च 1967 ईस्वीअ वारनि जोधनि मां बि ग़ालिबनि केतिरा जोधा साईं सां मिलिया हुआ। NT1 यूनिट महाज़ ठाहिण जूं ॻाल्हियूं हलियूं। नेठि उहो महाज़ ठहियो। वर्किंग कमेटी तोड़े स्टैंडिंग कमेटीअ में मूं सां गॾु केतिरनि नौजवाननि खे बि खयूं वियो। साईं उन महाज़ जो सदर थियो। सॼी सिंध जा मुख मुहिब वतन ऐं क़ौम परस्त तोड़े तरक़ी पसंदि अची उन ई महाज़ में शामिल थिया। सॼी सिंध में हिकु नई क़िस्म जो विलविलो ऐं जोश फैलिजी वियो। वॾे ज़ोर शोर सां NT1 यूनिट तहरीक हलाइण जूं तयारियूं थियण लॻियूं। महाज़ जा तनज़ीमी दौर में ई हो जो हिकु ॾींहुं कराचीअ में साईं GM सैद जे बंगले ते फ्रंट जो इजलास रखियो वियो। उन ज़माने में पलीजे साहिबु हफ़ीज़ कुरैशी ऐं मुंहिंजो हिकु ग्रुप ठहियल हो। असीं टई ॼणा मीटिंग में पहुतासीं। मालूम थियो त वर्किंग कमेटीअ तोड़े स्टैंडिंग कमेटीअ जे सलाह खां सवाइ अहिड़नि माण्हुनि खे फ्रंट जो मेंबर बणायो वियो आहे जेके न रुॻो सऊं सिधो 1 यूनिट ठाहिण जा ज़िम्मेवार हुआ, पर ख़ुदि उन सॼे किसे जा अहम तरीन किरदार बि हुआ। हाणे ॿिनि क़िस्मनि जा मसइला पैदा थी पिया। हिकिड़ा मसइला शाह साहिब जा हुआ। पसे परदा उन कनि साहिबनि जी मार्फत मरहूम भुट्टे सां गुफ़्तगू शुरू करे ॾिनी हुई। मरहूम भुट्टे ग़ालिबन सैद खे आछ कई त मूंखे छॾियो, आउं पंहिंजे तरफ़ां मीर रसूल बख़्श टालपुर या हफ़ीज़ पीरज़ादे साहिब खे इजाज़त थो ॾियां त हू फ्रंट में शामिल थियनि, पर मूंखे आल पाकिस्तान लेवल जी सियासत करणु ॾियो। या को ॿियो खेॾ हो जंहिंजी मूंखे ख़बर कान्हे। अलबत का वॾी रांदि पसे परदा खेॾी पई वई। ॿिया मसइला असां नई टईअ वारनि लाइ पैदा थी पिया। उहे ही हुआ त सॼी सिंध गद्दारनि ते लानत जे नारनि सां ॿरी रही हुई। अहिड़ी चार्जिड माहौल में 1 यूनिट जे बानियुनि सां गॾु हिकु छित हेठि वेहणु मुमकिन न हो। ईअं करण सां ख़ुदि शागिर्दनि में असांजी क्रेडिबिलिटी मुतासिर थियण जो वॾो अंदेशो पैदा थी पियो।
मूं उहा ॻाल्हि न सिर्फ़ु पलीजे साहिब सां बि कई त वरी हफ़ीज़ कुरैशीअ तोड़े ॿियनि साहिबनि सां बि जन जो बि रद्द अमल साॻियो ई हो। नेठि कार्रवाई शुरू थी। असां 9 मेंबरनि खे वर्किंग कमेटी या स्टैंडिंग कमेटीअ जी इजाज़त खां सवाइ उन्हनि कमेटियुनि ते खणण मुतलिक़ साईं खां सवाल कया। साईं चयो, आउं सदर आहियां, मूंखे अख़्तियार आहे त आउं कंहिं बि मेंबर खे OPT कयां। मूं ऐं मुख़्तलिफ़ मेंबरनि तक़रीरूं कयूं, गोड़ थियो, बहस थिया। पलीजे साहिब पुरदलील तक़रीर कई। नेठि साईं चयो, या उन्हनि माण्हुनि जी शमूलियत तस्लीम कयो या मुंहिंजी जाइ ते को ॿियो सदर चूंडियो या वरी इजलास छॾे हलिया वञो। नेठि असां टियों रस्तो अख़्तियार कयो, पर पलीजे साहिब ऐं मूं सैद साहिब खे उहो ज़रूरु चयो त जिन माण्हुनि जे करे अव्हां असांखे पाण खां धार करे रहिया आहियो, उहे अव्हांजो साथ फ़क़ति पंहिंजनि मफ़ादनि जे करे पिया ॾियनि। वक़्तु परे न आहे जॾहिं उहे अव्हांखे अकेलो छॾे हलिया वेंदा। नेठि उहो ई थियो। जंहिं ॻाल्हि जी पेशगोई पलीजे साहिब ऐं मूं कई हुई, पोइ वरी मथां जो यहिया ख़ान जो मार्शल लॉ लॻो त सियासत खे फ़िलहालु मुंझो अची वियो। सीन बदिलिजे थो। 1988 ईस्वीअ में पहुचूं था। 20 सालनि खां पोइ वरी सिंधियुनि जे इतिहाद जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। पलीजे साहिब जे सॾ ते सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद ठहियो। इतिहाद जे अॻुवाणनि में पलीजो साहिब, जोयो साहिब, शाह मोहम्मद शाह, मीर थेबो, इमदाद चांडियो, ग़ुलाम रसूल सहतो, मौलाना साहिबज़ादा डाहिरी ऐं के ॿिया साहिब शामिल हुआसीं। ज़ाहिर आहे त मथनि साहिबनि इतिहाद में पंहिंजनि जमायतुनि जी नुमाइंदगी पे कई। उन इतिहाद वॾा कारनामा सर अंजाम ॾिना ऐं थोरे ई वक़्त में पलीजे साहिब जी अणथक कोशिश जे नतीजे में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वॾा जुलूस ऐं जलसा कराया। मुख़्तलिफ़ क़िस्म जा पंफलेट छापे सिंधियुनि में सुजागी आंदी ऐं उन्हनि में ॿधी पैदा कई। उन इतिहाद MQM जे सतायल सिंधी मज़लूमनि जे दिलि ते पहा रखिया ऐं वसार संदनि माली मुआवनत बि कई, जेतोणीकि महाज़ जी माली पोज़ीशन का ख़ासि न हुई। महाज़ जो वॾो कारनामो कालाबाग डैम ख़िलाफ़ हिकु पोस्टर सिंध जी कुंड कुड़छ में हणाए कालाबाग डैम ख़िलाफ़ सिंधी आवाम खे मोबिलाइज़ करणु हो। इतिहाद अप्रैल जे विच धारे कराचीअ में हिकु अज़ीम शान जलसो कढी वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो। उन जुलूस में सिंधियुनि जे हर जमायत जे मक़बूल रहबरनि तोड़े मुख्य शख़्सियत शिरकत कई। उन जुलूस जे इख़्तिताम ते अॻुवाणनि ज़बरदस्त तक़रीरूं कयूं। उन मौक़े ते पलीजे साहिब ज़बरदस्त तारीख़ी तक़रीर करे आम तरह हर सिंधी ऐं ख़ासि तरह सिंध जे वॾनि शहरनि में रहंदड़ सिंधियुनि जी दिलि चवणी करे छॾी। उन जुलूस ऐं जलसे जी कामयाबीअ खां पोइ पलीजे साहिब चयो त अञा बि सिंधियुनि जो इतिहाद मुकमिल न आहे। हिन मूंखे आलम शाह खे साईं GM सैद खे इतिहाद में शामिल थियण जी दावत ॾियण लाइ मोकिलियो। असां साईंअ सां ॻाल्हायो, इतिहाद जी क़यादत करण जी दावत ॾिनी। साईं पंहिंजनि साथियुनि ऐं संगत सां सलाह मशवरो करण जो वक़्तु घुरियो। नेठि मूंखे हैदराबाद में फ़ोन आयो त पलीजे साहिब खे वठी अचो। नओं इतिहाद ठहण लाइ ॻाल्हियूं हलियूं। इतिहाद जा रहनुमा उसूल तयारु थिया। उन्हनि मां हिकु हीउ बि हो त फ़ैसिला इज्तिमाही तरह थींदा ऐं इतिहाद फ़क़ति सिंधियुनि जो थींदो। ग़ालिबन 20 मई 1988 ईस्वीअ जे सन में उहो तारीख़ी इजलास रखियो हुयो। उन विच में कागज़ी तयारियुनि ऐं रहनुमा उसूलनि जे तयारियुनि तोड़े मुख़्तलिफ़ कमेटियुनि जे ठाहिण में साईं ऐं संदसि साथियुनि जेका रुखाई पलीजे साहिब ऐं संदसि साथियुनि सां रवा रखी सा सिंध जी रिवायती महिमान नवाज़ीअ जे बरक़्स हुई, पर तंहिं हूंदे बि सिंध ऐं सिंधियुनि जे मफ़ाद ख़ातिर उहा बेरुखी बर्दाश्त कई वई। जहिड़े नमूने जी ॻाल्हि ॿोल पे थी ऐं जहिड़ी तरह महाजर लीडरनि खे बि इजलास में शिरकत लाइ पंहिंजे लेखे दावतूं पे ॾिनियूं वयूं, उन्हीअ मां अंदाज़ो लॻाइणु मुश्किल न हो त सिंधी क़ौम खे साॻिए सोराख़ मां ॾंगाइण जो इरादो कयो वियो आहे। उन दौरान मुख्य इजलास खां अॻु मुख़्तलिफ़ करारदादुनि ते वीचार करण ऐं ॿिया मसइला हल करण लाइ जॾहिं मुख़्तलिफ़ जमायतुनि जा इजलास साईं GM सैद जी सदारत में पे थिया त मूं ॿियनि करारदादुनि ऐं ठहरावनि खां सवाइ अमरीकी साम्राज्य खे निधण मुतलिक़ हिकु ठहराव पेश करणु चाहियो, जंहिंजे करे पाकिस्तान में नंढियुनि क़ौमियत मथां अताब नाज़िल थिया आहिनि। साईं GM सैद उहा करारदाद शामिल करण खां इनकार कयो। मूं जॾहिं अरबाब खावड़ ऐं ॼाम साकीअ खां मथी करारदार जी ताईद लाइ मदद घुरी त ॿिन्ही साहिबनि हिमायत करण जे बजाए कंध ई ॿिए पासे करे छॾिया। मूं सोचियो त जेके माण्हू पंहिंजे उसूलनि मौक़िफ़ या नज़रियनि सां ई सचा कोन्हनि से कीअं पंहिंजी क़ौम जी मदद करे था सघनि। यादि रहे त मथियां ॿई साहिब पाण खे वॾा कम्यूनिस्ट सॾाईंदा हुआ ऐं
कम्युनिस्टनि जो बुनियादी नारो हुई अमरीकी साम्राज्य मुर्दाबाद। जाम साखी ते यादि आयुमि त कंहिं मूंखे ॿुधायो त अॼुकल्ह ॾाढो गुल आहे त जाम साखी 4 मार्च 1967 ईस्वीअ जो हीरो आहे। पर हक़ीक़त छा आहे? 4 मार्च 1967 ईस्वीअ वारे वाक़िए दौरान जाम साखी ऐं संदसि साथियुनि नेप जे मुहाजर लीडरनि जहिड़ोक महमूदुल हक उस्मानी, एज़ाज़ नज़ीर ऐं जमाल नक़वीअ जी हुशीअ ते हिकिड़ो पंफलेट छपियो ऐं विरायो, जंहिंमें सॼी 4 मार्च जे वाक़िए खे कामोरा शाहीअ जो खेॾ करार ॾिनो वियो। सिंधी मज़लूम वाइस जे वाक़िए सिंधी जंहिंमें सॼी 4 मार्च जे वाक़िए खे कामोरा शाहीअ जो खेॾ करार ॾिनो वियो। सिंधी मज़लूम वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान, जंहिंखे मसरूर हसन ख़ान वक़्त जी आमिरियत जी मदद सां ख्वार ख़राब करे यूनिवर्सिटीअ मां निकाली ॾिनी हुई ऐं जंहिंखे वापसि आणण लाइ उहा 4 मार्च वारी तहरीक हली हुई, तंहिंखे बि जाम साहब अहिड़ो ई ज़ालिम कामोरो करार ॾिनो हो जहिड़ोक मसरूर हसन ख़ान ख़ुदि हो। संदसि ख़्याल में 4 मार्च जी तहरीक फ़क़ति हिकु कामोरे खे बचाइण जी तहरीक हुई, तंहिंजे करे शागिर्दनि तोड़े अवाम जी हिमायत जी मुस्तहिक न हुई। ऐं भायां थो त जाम साहब पहिरियों शागिर्द अॻवान आहे जंहिं शागिर्दनि जे एके ऐं ॿधीअ जे पुरसुकून तलाव में नाइतफ़ाक़ीअ, निफ़ाक़ ऐं क्रोध जो पहिरियों पथर उछलायो हो। मथियूं ॻाल्हियूं बाक़ी मथियूं ॻाल्हियूं बाई द वे निकिरी आहियूं, वरी इतिहाद ॾांहुं मोटूं था। पहिरीं बहस थियो त इतिहाद जो नालो छा रखिजे। पलीजे साहब ऐं संदसि साथियुनि चयो त जीअं त इतिहाद फ़क़ति सिंधियुनि जो आहे, तंहिं करे नालो रखोसि सिंधी क़ौमी इतिहाद। पर हस्बे मामूल साईं GM सैद ऐं संदसि साथियुनि वरी साॻियो किसो वर्जायो, चए नालो था रखूं सिंध क़ौमी इतिहाद, जंहिंजो मतिलबु उहो थियो त सिंध में रहंदड़ कंहिं बि माण्हूअ खे जंहिंखे सिंध जो डोमिसाइल आहे या हिते जो रेज़िडेंट आहे, तंहिंखे इतिहाद में खणण जी गुंजाइश मौजूदु हुई। पलीजे साहब चयो त जेकॾहिं अहिड़ो इतिहाद ठाहिण जी कोशिश पिया करियो जंहिंमें मुहाजिर, पंजाबी या पठान जेके सिंध में आबाद आहिनि सभई शामिलु थियनि, त नओं महाज़ ठाहिण जी ज़रूरत कोन्हे। अहिड़े इतिहाद जे क़ाइमु थियण जी ख़्वाहिशमंद हज़रात खे घुरिजे त PP या मुस्लिम लीग में वञी शामिलु थियनि। हिन सॼो ज़ोर उन ॻाल्हि ते ॾिनो त पहिरीं सिंधियुनि जो इतिहाद ठाहियो, पोइ वक़्तार हालतूं ॾिसी ज़रूरी सम्झो वियो त ॿियनि ॾांहुं बि हथु वधाइण जो सोचिबो, तकड़ कान हुई। हिन चयो त असीं कंहिंजे ख़िलाफ़ु न आहियूं, पर हिन वक़्तु सिंध ऐं सिंधियुनि जूं हालतूं ॿिए कंहिं सां इतिहाद करण जी इजाज़त नथियूं ॾियनि। ॻाल्हि माक़ूल हुई पर न मञी वई। मूंखे यादि आहे त काज़ी धामरा PPP सां वास्तो रखण जे बावजूदु उथी बीठो ऐं चयाईं त भला सिंधी पाण में इतिहाद कनि त उन में कहिड़ो नुक़सानु आहे। पर पोइ ग़ालिबन सुम बुकुम उमयुन फ़हुम ला यरजिऊन वारो किसो हो। हाणे उन इतिहाद जो वॾो मामिलो आहे, उन ते तफ़सील सां लिखिजे त हिकु वॾो किताबु ठही पवंदो। तंहिं करे मुख़्तसरन लिखां थो त 20 खनि काग़ज़ी जमायतुनि जिन में हिकु या ॿ माण्हू शामिल हुआ खे वोट जो हक़ु ॾेई अक्सरियत ठाहे इतिहाद जो नालो सिंध क़ौमी इतिहाद रखियो वियो। सोन ते सुहागो उहो थियो त साईं GM सैद अब्दुल हमीद जतोई साहब खे इतिहाद जो सदर बणायो। ज़ाहिर आहे त हिकु अहिड़ो इतिहाद जंहिंमें अक्सरियत तरक़ी पसंदि क़ौम परस्तनि जी हुई, तंहिंजी वाॻ हिकु वॾे ज़मींदार जे हथ में ॾियणु बज़ाते ख़ुदि इतिहाद में वॾो तज़ाद पैदा करणो हो ऐं ॼण त इतिहाद जे वजूद सां गॾु संदसि बर्बादीअ जो ॿिज बि छटियो वियो। यानी किसो उहो थियो त उड़ने बि न पाए थे के गिरफ़्तार हुए। अख़बारुनि ज़रिए मालूम थियो त इतिहाद केतिरनि ई मुहाजिरनि खे इतिहाद में शरीक थियण जी दावत ॾिनी आहे। 5 या 6 महीननि में इतिहाद अॻिते वधण जी बजाए पोइते हटियो। MQM जे मुक़ाबले में संदसि रवैयो सदाई मदाफ़ई ऐं मुहज़रती रहियो। लातादाद फंड्स गॾु कया विया से अलाए कहिड़ी रीति बर्बादु कया विया। MQM जॾहिं सिंधियुनि सां कर कया त उन्हनि जो तदारुक न कयो वियो। ॾुतड़ियल सिंधियुनि जी सही वार न कई वई ऐं सिंधी सदाई बेयारो मददगार रहिया। ग़ालिबन इतिहाद वारनि MQM सां ॻाल्हि ॿोल ऐं ठाह करण जी कोशिशि कई। उन मामले में तमामु गैर संजीदगीअ सां कमु वरितो वियो, जंहिंजो नतीजो न सिर्फ़ु खेनि पर सॼी सिंधी क़ौम खे भोगणो पियो। उन सभिनी बेउसूलनि जे हूंदे पलीजे साहब ऐं संदसि साथियुनि वॾे सब्र ऐं तदबीर खां कमु वरितो ऐं सैद साहब तोड़े संदन हामियुनि तरफ़ां निहायत सर्द मोहरीअ बल्कि कंहिं कंहिं वक़्तु
बेइज़तीअ वारे रवैये जे बावजूदि पलीजे साहब इतिहाद मां सिंधियुनि जे वसीअतर मफ़ाद में पुल आउट न कयो। पर जॾहिं इतिहाद अहिड़ियूं पॉलिसियूं ठाहिणु लॻो जेके कंहिं बि सूरत में सिंध ऐं सिंधियुनि जे मफ़ाद वटां न हुयूं ऐं जिन जे करे पलीजे साहब तोड़े संदनि साथियुनि जे साख जे मुतासिर थियण जो अंदेशो थी पियो त नेठि मजबूर थी पलीजो साहब ऐं संदसि साथी इतिहाद मां निकिरी आया। ॾिसण में ईंदो त GM सैयद साहब सिंधी क़ौम खे मुश्किल मां कढण जा ब नादिर ऐं तारीख़ी मौक़िया हथां विञाए छॾिया। 20 सेप्टेम्बर 1988 ईस्वीअ ते हैदराबाद शहर में कनि माण्हुनि ज़बरदस्त फायरिंग करे अटकल 300 खनि महाजर तोड़े सिंधी उफ़ट मारे सवनि ॿारनि खे यतीम सवें औरतुनि खे बेवा ऐं केतिरनि खे बे औलाद करे छॾियो। उन वाक़े जे आड़ वठी ॿिए ॾींहुं हज़ारा सिंधियुनि खे हैदराबाद कोटली ऐं कराचीअ में क़त्लु कयो वियो ऐं संदनि लॼूं ऐं मिल्कियतूं लुटियूं वयूं। ज़ाहिर आहे त जन बि उहा कार्रवाई कई हुई तन जो मक़सदु सिंधियुनि ऐं मुहाजरनि खे हिक ॿिए जे खून जो प्यासो बणाइणो हो। उन सिलसिले में नेठि के गिरफ़्तारियूं थियूं ऐं तुर्त ई डॉक्टर मगसी ऐं संदसि साथियुनि जा नाला मंज़र आम ते आया। उन्हनि जो तालुक GSN तरक़ी पसंदि पार्टीअ सां ॿुधण में आयो। हाणे उहो मामिलो कोर्ट में आहे, तंहिं करे उन ते तबसरो नथो करे सघिजे। पर उन वक़्त जी तजज़िये निगारनि जो उहो तबसरो साम्हूं आयो त असर वारा तबिका सिंधियुनि ऐं मुहाजरनि जी पोलराइज़ेशन चाहिनि था। जीअं ईंदड़ चूंडुनि में मुहाजर फ़क़ति मुहाजरनि खे ऐं सिंधी फ़क़ति क़ौम परस्त जमायतुनि खे वोट कनि। उहा प्लानिंग फ़क़ति उन हद ताईं कामयाबु वई जो मुहाजर त MQM जी क़यादत में हैदराबाद ऐं कराचीअ मां तक़रीबन सभु सीटूं खटी विया ऐं PP सां गॾु मज़हबी जमातूं बि हाराए वयूं। पर सिंध जे ॿहिराड़ियुनि में घुर्बल नतीजा कोन निकिता। हिकिड़ो त सिंध क़ौमी इतिहाद जी नामक़बूलियत ऐं पॉलिसियुनि जे करे, ॿियो त PPP जे ॿहिराड़ियुनि में मक़बूलियत जे करे उन जो आख़िरकार नतीजो हीउ निकितो त MQM मुहाजरनि जी चैंपियन बणिजी वई ऐं आख़िरकार पीपल्स पार्टी तोड़े सिंधियुनि लाइ हिकु अज़ाब बणिजी वई जो GM सैयद साहब बि चई उथियो त ख़ुदा मौजज़ो कयो जो पाण में विड़ी पिया, न त उहे मुहाजर सिंधियुनि खे खाई वञनि हा। जीअं मूं अॻु में बि उहो हवालो तफ़सील सां ॾिनो आहे। अलाइजे GM सैयद खे उहे जुमिला चवंदे पलीजो साहब यादि आयो या न। हेॾे सारे बहस जो मतिलबु उहो साबित करणु आहे त पलीजो साहब सदाईं सिंधियुनि जे सचे इतिहाद जो ख़्वाहिशमंद रहियो आहे। हू चाहे थो त पहिरीं फ़क़ति सिंधियुनि जो इतिहाद ठहे, पोइ जॾहिं उहो इतिहाद मज़बूत थिए ऐं कुझु कमु करण जहिड़ो थिए त ॿियनि क़ुवतुनि खे शामिलु थियण जी दावत ॾेई सघिजे थी। पलीजो साहब मुहाजर या पंहिंजे अवाम जे ख़िलाफ़ु न आहे, पर मौजूदा हालतूं जे फ़िलहाल उन्हनि सां इतिहाद करण जी इजाज़त नथियूं ॾियनि। ॾिसण में ईंदो त पलीजो साहब सिंधियुनि जो इतिहाद क़ाइमु करण लाइ कोशिश रहियो आहे। जॾहिं साईं GM सैयद साईं पलीजे साहब जी कोशिश ते पाणी फेरींदो रहियो आहे। पलीजे साहब जी उहा कोशिश रही आहे त इतिहाद खे सही क़ौमी अवामी रंग ॾेई जॾहिं त सैयद साहब उन्हनि इतिहादनि खे वॾेरनि जागीरदारनि जी सियासी रांदि लाइ हिकु ज़रियो बणाईंदो रहियो आहे। आणे ॿध में वण जाए मां मुखड़ियूं चरी, कुधा थोरो करहो लिकियो लाणी खाए, हिन मईअ संधी माए ॻाल्हिड़ियुनि ॻोढ़ा कयो। छा डॉक्टर नबी बख्श बलोच साहब पलीजे साहब बाबति लिखियो आहे त रसूल बख्श में ॿ खूबियूं निमाया आहिनि। हिकु त हू ज़हीन आहे, वॾी हौसले वारो आहे ऐं अवाम जे भले लाइ पाण पतोड़े थो। सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ इन क़ौमी सतह ते सियासी तावन जे ज़रिए जिदोजहद करण खे तरजीह ॾिनी आहे। किताब रसूल बख्श पलीजो सिफ़ो 53। हाणे जेकॾहिं डॉक्टर बलोच जहिड़ी ट्रेडिशनल यानी रिवायत पसंदि माण्हूअ खे बि उहा ॻाल्हि सम्झ में आई आहे त मौजूदा हालतुनि में मुल्की सियासत करण में चङाई आहे, त पोइ असांजे तरक़ी पसंदि ऐं क़ौम परस्त दोस्तनि खे उहा ॻाल्हि एतिरो देरि सां छो सम्झ में आई। थियणु त ईअं घुरिजे त सिंध जे मसइलनि जी उपटार न सिर्फ़ु सिंध अंदरि पर सॼे मुल्क अंदरि बल्कि दुनिया जे कुंड कुड़छ में करणु घुरिजे। उहा ॻाल्हि न विसारणु घुरिजे त सिंध जो मसइलो दुनिया जे ॿियनि मज़लूम मुल्कनि जे तहरीकुनि सां ॻंढियल आहे। सिंध जो मसइलो न रुॻो सिंध जो, पाकिस्तान जो, बल्कि हिकु आलमी मसइलो आहे। ताज़ो MQM ख़िलाफ़ु फ़ौजी कार्रवाई तोड़े सिंध में ढाड़ेलनि ख़िलाफ़ु फ़ौजी कार्रवाई जो नतीजो कार्रवाई जो तजियो करणु घुरिजे।
MQM हिकु तमामु मुनज़िम ऐं मुसलिह दहशतगर्द तंज़ीम आहे। उन तंज़ीम जो फ़ौज चंद महीननि में मुठु सोढ़ो करे छॾियो आहे। हालांकि सभिनी खे ख़बर आहे त उन ख़िलाफ़ु मौजूदा मर्कज़ी तोड़े सूबाई हुकूमत जी मुदाख़लत सबबि का भरपूर कार्रवाई न थी आहे। केतिरा ॿिया मिसाल बि उन ॾिस में ॾेई सघजनि था, जिन मां उहो ई अनुमान निकिरे थो त जेकॾहिं को सिंध जे फ़ाइदे लाइ वफ़ाक़ जी सियासत करे थो त उन में ख़राबी न आहे। सिंध जी सियासत जो दाइरो जेतिरो वसी हूंदो ओतिरो ई सिंध खे फ़ाइदो रसंदो। सिंधी जेतिरा वधीक अकेला थींदा या आइसोलेट थींदा ओतिरो ई मोचड़ा खाइण जा इम्कान वधंदा। हाणे जेके साहिब मोचड़ा कनि था से रुगो सूबे जी सियासत कनि, जेके साहिब वक़्त सां गॾु हली सिंध जी का ख़िदमत करणु चाहिनि था ऐं सिंध जी निजात चाहिनि था से पलीजे साहिब सां अचनि। मूं हिकु ॿी ॻाल्हि उहा बि महसूसु कई आहे त सिंध जे इंटेलेक्चुअल क्लास जा के माण्हू पहिरीं चवंदा त पलीजे साहिब सां नज़रियाती या हिकमत अमलीअ जा इख़्तिलाफ़ रखी सघजनि था, पर पोइ उहो बि चयो वेंदो आहे त पलीजो साहिब वॾो ज़हीन आहे, होशियारु आहे, वॾो अज़ीम रहनुमा आहे, मुख़लिस आहे ऐं जमहूरियत जो चैंपियन पिणु। हू सिंधी अवाम सां कमिटेड आहे वग़ैरह। हाणे सोचियां थो त जॾहिं उहे साहिब पलीजे साहिब जी ख़ुदादाद सलाहियतुनि जा मुतरफ़ आहिनि त पोइ हिकमत अमलीअ या नज़रियनि जा कहिड़ा इख़्तिलाफ़। जॾहिं हू चवे थो त बाबा हीअ गंदी दुनिया ड्राहियो ऐं का ॿी फस्ट क्लास दुनिया ठाहियो जंहिंमें जान आलम हुजनि, परियूं हुजनि, सराह हुजनि, यानी संदसि मक़सदु नेक आहे ऐं हू ज़हीन बि आहे, वॾो वकील बि आहे, वॾो सियासतदान बि, अकाबर बि ऐं सचो इनकलाबी बि आहे, त पोइ हिन सां इख़्तिलाफ़ कहिड़ा। हर सिंधीअ जो फ़र्ज़ु आहे त पलीजे साहिब जा हथ मज़बूत करे। जेल जे डायरीअ जो हीउ ॿियो हिसो पहिरें हिसे जो तसलसल आहे ऐं साॻिए ई स्टाइल में लिखियो वियो आहे। मूंखे फ़ख्रु आहे त आउं हिन सां गॾु को वक़्तु बंदी खाने में रहियो आहियां ऐं संदसि यादुनि जो ख़ुदि हिसो बि आहियां। 1968 ईस्वीअ खां वठी ग़ालिबन फ़रवरी 1969 ईस्वीअ ताईं आउं ऐं हफ़ीज़ कुरैशी साहिबु हिन सां गॾु हिकु खोलीअ में बंदि रहियसि। उन्हनि 3 महीननि में मूं जेतिरो पलीजे साहिब जो जेको मुतालियो ऐं मुशाहिदो कयो आहे सो विरले को माण्हू करे सघंदो। संदसि डायरीअ जे लफ़्ज़ में जेके अहसास ऐं जज़्बा लिकियल आहिनि से असुल में सिंधी क़ौम जी मज़लूमियत जी तर्जुमानी कनि था ऐं असांखे पंहिंजे वतन जी निजात लाइ जिदोजहद करण ते आमादा कनि था। अहिड़ी तरह हीअ डायरी संदसि ॿियनि काविशुनि वांगुरु इनक़लाब ॾांहुं वधियल हिकु ॿी विख आहे। हिन डायरीअ में मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि, तकलीफ़ुनि, नंढड़ियुनि ख़ुशियुनि, मसइलनि ऐं तजज़ियनि ऐं जिदोजहदुनि खे अहिड़े सिधे तुज़ ऐं लाजवाब अंदाज़ में बयानु कयो वियो आहे जो 2-3 सिफ़ा पढ़ण सां ई उहो अहसासु थियो वञे त हीअ जेल में लिखियल जेल जी डायरी आहे। हालांकि कॾहिं कॾहिं जेल खां ॿाहिरि अची बि जेल जूं डायरियूं लिखियूं वियूं आहिनि। पलीजे साहिब जहिड़ो लेखक जंहिं पसी ॻाढ़ा गुल, संधी ज़ात हंजन ऐं अंधा ऊंधा वेज जहिड़नि किताबनि में शाहकार अदबी ॿोली पढ़ंदड़नि खे ॾिनी आहे, तंहिंजे पारां उन क़िस्म जी सिधी ऐं तुज़ ॻाल्हि करण जो उन खां सवाइ ॿियो को बि मक़सदु नज़र नथो अचे त हू पंहिंजे क़ैद खे क़ुर्बानी न पर फ़र्ज़ु करे थो लेखे। जेल जेको बज़ाते ख़ुदि दुनिया अंदरि हिकु दुनिया आहे, उते जीअं पलीजे साहिब मुसलसल जिदोजहद ऐं ओचाईअ सां महरूमियुनि ऐं मजबूरियुनि जो मुक़ाबिलो कयो आहे, सो सॼे मुल्क जी सियासी कारकुननि लाइ हिकु निरारो मिसाल आहे। हीअ डायरी साबित थी करे त रसूल बख़्श पलीजो जेको बहसियत इनक़लाबी सियासतदान, अदीब ऐं दानिश्वर जी बहादुरी ऐं न झुकण जी अलामत बणियल आहे, सो बहसियत हिकु क़ैदी अञा बि वधियल मथाऊं ऐं कदावर नज़र अचे थो। उहो ई सबबु आहे जो रसूल बख़्श पलीजो बहसियत हिकु सियासतदान जी कनि माण्हुनि जी तनक़ीद जो निशानो बि बणियो आहे त जेल अंदरि टार्चर सेलनि ऐं कोर्टुनि में साॻियनि माण्हुनि लाइ हिकु साथी, हिकु वेज ऐं हिकु शफ़ीक पीउ जो रूप वठी छपर छांव बणिजी वेंदो आहे ऐं उहा ई सिंध जी रिवायती अज़मत जी सची पासबानी आहे। 11 मार्च 1993 ईस्वी, मसूद नूरानी, B41, नसीम डीलक्स, हैदराबाद।